Audio Jungle. जी नाज़रीन, कोट शाहूवार इलाइक़े में अवां सां आम ख़बर जाॻाए शेयर कंदा हलूं। नापरकोट भरिसां कच्चे जे कोट शाहूवार इलाइक़े ॻोठ अब्दुल बडाणी लॻ पुलिस पिकट ते 10 खां वधीक हथियारबंदनि हमलो करे हथियारनि जे ज़ोर ते 5 पुलिस एहलकारनि खे यरगमाल बणाए वरितो। मक़ामी ज़रियनि मूजिबि हथियारबंद हिक पुलिस एहलकार खे रस्ते में छॾे 4 पुलिस एहलकारनि खे सरकारी हथियारनि समेत मुबैना अगवा करे कच्चे तरफ़ नामालूम हंधि खणी फ़रार थी विया आहिनि। डीआईजी लाड़काणो एसएसपी शिकारपुर नापरकोट थाने ते पहुता। ज़िले शिकारपुर के मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस नफ़री कच्चे में लथल है। ज़िले शिकारपुर पुलिस अगवा पुलिस एहलकारनि की तस्दीक न कई ऐं पहिरियां खां ही मीडिया के तफ़सील ॾियण खां लवाईंदी रही। जी नाज़रीन, कोट शाहूवार इलाइक़े में अवां सां आम ख़बर जाॻाए शेयर कंदा हलूं। नामालूम हथियारबंदनि पारां पुलिस पिकट ते हमलो कयो आहे। हथियारबंद 4 पुलिस एहलकारनि के सरकारी हथियारनि समेत मुबैना अगवा करे कच्चे तरफ़ खणी विया आहिनि। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।